सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजो मुद्दो पूरो कंदो। अपोज़िशन जी बेएतमादी वारी रिथ बुरी तरह सां नाकाम थींदी। इन हाउस का बि तब्दीली कान पई अचे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख बदीन जे इंसाफ़ हाउस पहुतो, जिते कारकुननि संदसि इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख जो चवणु हो त सिंध में ग़रीब ऐं पोरियत मारिया पिया वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी बिरादरी जे माण्हुनि 6 ग़रीब हारी क़त्ल कया आहिनि, जॾहिं त सिंध जे तालीमी इदारनि में नियाणियूं महफ़ूज़ न आहिनि। हुन चयो त 26 फ़रवरी खां पीपल्स पार्टी जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ तहरीक शुरू करे रहिया आहियूं। 4 मार्च ते हक़ूक़ सिंध मार्च बदीन पहुचंदो, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। अपोज़िशन जी बेएतमादी वारी रिथ बुरी तरह सां नाकाम थींदी। इन हाउस का बि तब्दीली न पई अचे। इन खां पहिरीं हलीम आदिल शेख थरपारकर पहुची ॻोठ फांगारियो में माण्हुनि सां मुलाक़ात करे सिहत कार्ड बाबति ॼाण वरिती, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां थरपारकर जे हर माण्हू खे सिहत कार्ड जी सहूलियत ॾिनी वई आहे। हुन चयो त इलाज लाइ हर थरी वटि 10 लख रुपया खीसे में पिया आहिनि। अल ख़िदमत इस्पताल ऐं ॿिया सेंटर सिहत कार्ड ते इलाज जूं सहूलियतूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त थरपारकर मां सिहत कार्ड मां करप्शन जूं शिकायतूं मिलनि थियूं, जिन ते FIA ऐं ॿियनि इदारनि खां जांच कराए मुलविसनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।